नाज़रीन, हैदराबाद में फटाकनि जी फैक्ट्री में ज़ोरदार धमाके सबब 4 ॼणा फौत ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। लतीफ़ाबाद 11 नंबर लघारी ॻोठ में क़ाइम फटाकनि जी फैक्ट्री में ज़ोरदार धमाको थियो आहे। धमाके सबब 4 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। ज़ख़्मी थियल 6 ॼणनि खे नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सैयद मुराद अली शाह चयो आहे त धमाके में ज़ख़्मी थींदड़नि खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि। धमाके जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। मज़दूरनि जे तहफ़्फ़ुज़नि में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त हैदराबाद में फटाकनि जी फैक्ट्री में ज़ोरदार धमाके सबब 4 ॼणा फौत ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। लतीफ़ाबाद 11 नंबर लघारी ॻोठ में क़ाइम फटाकनि जी फैक्ट्री में ज़ोरदार धमाको थियो आहे। धमाके सबब 4 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। ज़ख़्मी थियल 6 ॼणनि खे नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सईद मुराद अली शाह चयो आहे त धमाके में ज़ख़्मी थींदड़नि खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि। धमाके जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। मज़दूरनि जे तहफ़्फ़ुज़नि में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी।